दोस्तों साथियों अस्सलाम वालेकुम। गुज़रियल कुछ ॾींहं असां हिन रोड जी वीडियो ठाही हुई। उन वीडियो ही रंग लातो आहे। मां मेड़ जे बाशऊर माण्हुनि खे मुबारक ॾियां थो ऐं उन सां गॾु इहा अपील पिणु कयां थो त सोशल मीडिया हिकु तमामु सुठो प्लेटफॉर्म आहे। तव्हां बि उनखे सुठे तरीक़े सां इस्तेमालु कयो। पंहिंजे शहरनि ऐं ॻोठनि जा मसइला पिणु खणी अचो ऐं आला इदारनि ताईं पहुचायो। जेकॾहिं असां हिक ॿिए जो दर्द जो आवाज़ बणिजंदासीं त पोइ असांजो दर्द घोरो ऐं सगारो बणिजंदो। असां ग़रीब आवाम ऐं हारियुनि ऐं आम माण्हुनि जा मसइला हल करे सघूं था सोशल मीडिया जे ज़रिए। ऐं तव्हां ही ॾिसो था त असां कुझु ॾींहं अॻ में हिन साॻे रोड जी पोस्ट रखीसीं ऐं हीअ सोशल मीडिया ई आहे जंहिं एॾो आवाज़ु मथे पुॼारे ऐं हीउ कमु करायो आहे। पर हेॾा नाली ॾिस ॾियां ही साॻियो फरीदाबाद काज़ियार फारो रोड आहे जो गुज़रियल हफ़्ते असां हिकु पोस्ट रखीसीं ऐं उन जो आवाज़ु तव्हां ताईं आयो आहे। ऐं मां तमामु सोशल एक्टिविस्ट खे अपील थो कयां त उहे बि मीडिया जो हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म यूज़ करे ऐं पंहिंजे माण्हुनि जा मसइला हल करे सघो था। हक़ मौजूदु।